कोटड़ीअ में पोरतन पारां बरतरफ़ करण ते ख़ानगी कंपनी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। शहबाज मलिक, इसरार खोसो ऐं ॿियनि चयो त ख़ानगी कंपनी हक़ घुरण ते बिना जवाज़ पोरतन खे बरतरफ़ कयो आहे। साइड कोटड़ी में फैक्ट्री आहे ज़ूली जेका चाइना मोटरसाइकिल पास ठाहींदी आहे। उते लेबर आहे, हिननि खे के बि मज़दूर हक़ कोन था मिलनि। तमामु सख़्तु ड्यूटी वधी थी वञे। हिननि खां 12 कलाक ड्यूटी वधी थी वञे। हिननि खे पंहिंजो घुर्बल मुआवज़ो जेको गवर्नमेंट जो मुक़ररु थियल आहे उहो कोन थो मिले। ऐं ॿियो त हिननि खे जेका मोकल महीने में 2 ॾींहं मज़दूरनि जी हूंदी आहे उहा मोकल कोन्हे। जेकॾहिं मजबूरी में मोकल कंदा त हुनजा 2 खां 3 हज़ार रुपया कटौती कंदा। हिननि जो मेडिकल कोन्हे को, हिननि जी का बि गारंटी कोन्हे त हे हिते मज़दूर बि आहिनि। जेकॾहिं हिननि पंहिंजा हक़ घुरिया आहिनि त गुज़िरियल महीने जी हिननि जी पघार बंदि कई वई आहे, हिननि जा गेट बंदि आहिनि। हीअ नाइंसाफ़ी आहे। ऐं उन में हिकिड़ो पवन कुमार आहे मैनेजर ऐं ॿियो ट्रांसलेटर आहे फैज़ुल आहे। उहे ॿई मुलविस आहिनि लेबर सां ज़्यादती करण में। हिननि जा राइट्स खाईंदा ऐं इंसान खे मिसगाइड कंदा। हुननि चयो त मुलाज़िमनि खे लेबर कानून तहत मुआवज़ो त न पियो ॾिनो वञे, मथां कटौती करे ज़्यादती कई पई वञे। जेकर 8 कलाक ड्यूटी आहे ऐं उहा 12 कलाक वरिती थी वञे, उनजो उन्हनि खे मुक़ररु मुआवज़ो नथो मिले। उनखां पोइ हीअ जेके मज़दूर आहिनि, ट्रेजिडी जेकर कंहिंसां थिए थी त उन्हनि खे न सोशल सिक्योरिटी कार्ड आहे, न उन्हनि खे सहूलियतूं आहिनि मिल जे अंदरि। हिननि सां वॾो ज़ुल्म आहे। असीं मुतालबो कयूं था त हिननि सां जो मुक़ररु कयल जेको मुआवज़ो आहे, जेके रहियल पघारूं आहिनि, उहे हुननि खे ॾिनी वञनि। न ॾियण जी सूरत में असां हिननि सां गॾु मज़ीद एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। अॻवाननि मुताबिक़ त मुलाज़िमनि खे बहाल करे लेबर कानून तहत खेनि पघारूं ॾिनियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।